दे सखी खैरत दे। एड फकीर हाँ 500 रुपयो। हे छा कले तो पैसा याल केल हेठ लगदो आ। सियाणा सही चवंदा आहिनि, पैसे खे पैसो कमाए। उहे मुंहिंजे रेड़ी ते गिराक ई नथा अचनि। हाणे पैसा हिते रखियो न, पैसनि खे ॾिसी गिराक ईअं भॼदा ईंदा जीअं ॿिली चीछड़े खे ॾिसी भॼदो ईंदो आहे। एतरी सुञाई लगी पई आ, कोई 10 रुपया देवण जे लाइ फकीर खे तैयार न है। तू तलीको न बल तेला कल तो छा तलीको न बल छवी मां कला तो तू भी। ए तुंहिंजी महिरबानी आ। वो वरी कीअं? जेको तू मांखे नंबर ॾिनो हो न, हाँ वो नंबर मुंहिंजो लॻी पियो। हाँ लगी पियो। घणा निकतई? 50,000 इनाम मिलियो। इन जे लाइ 500 रुपया तुंहिंजी ख़ैरात आ। 50,000 इनाम लगो। 1000 त देवे। हाँ घाट में घाट बे चक्कर ॾींदो मैं। हाणे नंबर दे कोई ॿियो लॻे पोइ 1000 तोखे ॾींदुमि। 1000 रुपया ॾींदे? हा हाणे नंबर थी 420। 420? हाँ ये 3 नंबर आहिनि, पॉकेट दे न 4 नंबर। ये 3 खोड़ थी। निभागा फकीर जी दुआ थई। हल ठीक है भला। हिन चौक ते हाणे वेई वेई बोर थी वियो। हाणे ॿियो चौक वञी पकड़ा। वकील छा आहे? 10 जाल खलात में देवाई। अॼु कहीं जो मां मुंहुं ॾिसी आयो आहियां, मुंहुं कोन्हे ॾिठो। रोज़ मारी माई मूंखे हिकिड़ो पादर वसाईंदी हुई। अॼु 2 खला आया अथसि, तॾहिं मूंखे अॼु भाग लॻे थो। 10,000 कीअं ॾींदे? मां ख्वाब त न ॾिसी रहियो आहियां। ना ना हकीकत में बलून में तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। बिल्कुलु मोगे फ़कीर जो तोसां साथ आहे। ॿुधा छा तरीक़ो करणो आहे। वाह जे आइडियो आहे। चलो चलो हाणे ओॾूं फिरी बीहां, रोज़ ई कयां। इन फ़कीर खे छा थी वियो? इहो कीअं बेहोश थी वियो? ॾिसां सही। अले फकीर के छा थियो? ओए फकीर मथे उथे। छा थी हुई? छा थी हुई? मां बेहोश थी वियुमि। पिंदो वधो हुअमि न गर्मी में। ॾींहुं लॻी वियो मूंखे, गर्मी लॻी वई। याल तू मथे दे कपलो क्यों कल उठी उथे, मथे उथे, उठी। उथे। फकीर खणी ॾियो पैसा तोखे खणी ॾियो था, तू मथे उठी। रेड़ी में अची लॻे। चलिया बेला उथी फ़कीर। पैसा जो थोड़ो मसला। पैसा तोखे खणी ॾियो था। हे वटि पैसा। ओए छा आहे? हे पैसा त मुंहिंजा आहिनि इन्ही में। हे 20,000 रुपया। चलियो ई चालो तुंहिंजा पैसा हेठि छा कंदा पिया हूंदा? गले में चेक कर। हे गली फकीर जा पैसा आहिनि। यार इहो बसि हिते मां रखिया आहिनि, मुंहिंजा आहिनि। यार हे मूंखे ॾे पंहिंजा। एतिरा पैसा ॾिसी करे पोइ तूं छो दिमाग़ फेरीं थो मुंहिंजो? तुंहिंजी दिलि में लालच अची वञे थी। हे पैसा मुंहिंजी कमाई आहे, मां कमाया आहिनि। यार तूं ॻाल्हि खे समझ। फ़कीर वटि 150 हूंदा, 50,000 जा नोट काढूं आया त हे मुंहिंजा आहिनि। यार तूं तव्हां खया आहिनि। अले सब तो लिखा लांतियन जे डाल पे दे भजा छै दो फकीर के शकी पियन 5-5 हजार भी दे छै दान। 10 हजार दिना कई शकी दिना हुंदा छे। सखी हिकिड़े ॾिना हज तां जीअं जे मोटियो भाकुर पातो मांस। 4 नोट 5-5 हजार वारा मुंहिंजे हवाले करे छॾियईं। ॾिसेला मालूम पयान तो लिखल कंजूसन। यार कूड़ हणई जो कूड़। मां तोखे कीअं सम्झायां? वधी मुंहिंजा पैसा आहिनि यार, मूंखे ॾे। पैसा मांजा आहिनि। यालो फकीर जे तो पैसा मांजान, तू जे तो मांजान। तोजा पैसा हेडे छा कंदान? तोजा गले में दिमाग खराब न कर। हल फकीर हाल मां तो छा गाटा। अगर तोजे पैसन के हाथ लाटे जेलो थींदो छे। पूरा त आहिनि न पैसा मुंहिंजा। हाल तू हल। अरे फ़कीर जान, यार फ़कीर जान आहिनि, मुंहिंजा पैसा आहिनि। सही चवंदा आहिनि, लालच बुरी बला आहे। मां लालच करे हिते पैसा रखिया, मुंहिंजा पैसा हलिया विया। हाले भी गंजा भी घलो अगना निकली आया। हाले जल्दी कल मांखे 10,000 दे। पैसा वठण में वॾो तावलो थींदो आहे। हे वठ 5,000 रुपयो। अरे लांती 20,000 जो धक कयो आहे त 10,000 तू रख। 10 मांखे ॾे न। महिनत त सॼी मां कई न। हेठि मिटी में मां किरियो पियो हुम। वॾी मेहनत कई थी लांती। मांखे ॾे 5,000 ॿिया। देवाई थो घणी कावड़ न कर। हे वठ 10,000 तुंहिंजा, 10,000 मुंहिंजा। हिसाब बराबर। हिसाब बराबर। मालूम जेको आहे न, जेको माण्हू मुंहिंजी ज़बान थियल न तोखे टको न ॾियां, पर ज़बान जो मां पको आहियां। करे तोखे 10,000 ॾिनमि। हाणे निकिरण वाली काल जे रेडी हाले ॾिठो ई न। तोखे बि पादर हलंदो, मांखे बि हलंदो। मोगे जी मार ख़बर न चार।